नाज़रीन खबरें ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मेहरापुर रिपोर्ट बिलाल सूमरो। मेहरापुर जे बिज़नेसमैन रियाज़ गौरी मीडिया हाउस मेहरापुर मर्कज़ में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मेहरापुर ऐं आसपास नाले वारे व्याजी याकूब कमवा ऐं संदन साथियुनि व्याज एवज़ हज़ारे घर तबाह कया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू संदन हितां खां घर छॾे भॼी विया आहिनि। असां शहरवासी शाबाश था ॾियूं एस शोराजा नवीद सरफराज़ के जंहिं मेहरापुर जे व्याजिन याकूब कमवा ख़िलाफ़ केस दाख़िल कयो ऐं अञा बि केतिरा ई मुतासिर व्याजिन ख़िलाफ़ केस दाख़िल करणु चाहिनि था। हिन IG सिंधी IG शहीद बनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त व्याजी याकूब ख़िलाफ़ मुतासिरनि जूं FIR दाख़िल कयूं वञनि। जेको जिन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे अब्दुल रऊफ़ ख़ालिद जे भाउ ऐं याकूब जा भाउ बूटे त इहे सभु कुझु रियाज़ गोरी कराए रहियो आहे। मुंहिंजो इन मामला सां को तालुक़ न आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे त इन्हनि 2 महीना पहिरें असां ते मुंहिंजे भाइटे ते पूरी FIR कराई कि को बि इन जो को व्याज जो ई रिकवरी वग़ैरह हुई। फैज़ान मुंहिंजो भाइटे हो त उहो हुनजो दोस्त आहे, हुन सां गॾु हुयो त हे असांजे भाउ जी दुकान ते आया त जेका न तुंहिंजे पुट बदतमीज़ी कई आहे। पोइ असां थाणे में वियासीं, उते बि जेको बदतमीज़ी कई आहे हुन जो मामलात उते थाणे में मुंशी जे साम्हूं हुन जो बदतमीज़ी कई त माज़रत थी वई। पर हिन माण्हू को बि जेको आहे न पैसा ॾेई कुझु बि करे कूड़ी FIR पंहिंजे भाउ खे पाण धकी कयो। सॼे शहर खे ख़बर आहे असां कारोबारी शरीफ़ माण्हू आहे, हिननि जो रोज़ जो धंधो आहे। कंहिं न कंहिं हर माण्हू जो हिननि वटि ख़ाली चेक वरितल आहे, ख़ाली स्टामनि ते हिननि सयूं वरितल आहिनि। हे हिननि जो व्याज जो कमु आहे ऐं हे सॼा जेको आहे न ड्रामो कंदा आहिनि। मोटरसाइकिल ॾिनी, मोबाइल ॾिनो, को बि कुझु न छॾो, सिधो पैसा ॾिना। हिननि हे प्रोफेशनल आहे ऐं हिननि जी हिकिड़ी टीम आहे। हे घटि में घटि 8 खां 10 माण्हू आहिनि जेका हे ग्रुप में आहिनि। इन्हनि जो व्याज जो कमु आहे, हिन जो ॿियो को धंधो न आहे। सॼो शहर थो सुञाणे असां हिन शहर में जायाऊं, हिते रहियाऊं, सॼो शहर थो ॼाणे असां इज़तदारी ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं इज़त वारो कारोबार कयो आहे। मूंखे बि 18 साल प्रॉपर्टी में थी वियो आहे। मूंखे पहिरें 10 साल मां पंहिंजो शूज़ जो कारोबार कयो आहे। तव्हां सभु था सुञाणनि असांजा जेको